उॾेरोलाल जे बरसात मुतासिर ॻोठनि में जानवरनि जे इलाजी बीमारियुनि खां बचाव लाइ लाइव स्टॉक खाते ऐं दावत इस्लामी जे ताउन सां उॾेरोलाल विलेज में वेटनरी डिप्टी डायरेक्टर इरफान सदो डॉक्टर उज़मा ऐं दावत इस्लामी जे ग़ुलाम नबी मौरूजो अतारी जिन जानवरनि जे इलाज ऐं बीमारियुनि खां बचाव लाइ मुफ़्त वेटनरी तिबी कैंप क़ाइमु कई। हुन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त सूरत हाल सॼे मुल्क में असांजे सूबे में हली रही आहे बरसाति खां पोइ। ओवरऑल जेको बि जानवर आहिनि से ॾुतड़ियल आहिनि, कमज़ोर आहिनि ऐं हूअं बि असांजी सिंधी में चवणी आहे ॾुॿरीअ ते मच्छर बि घणो ऐं मच्छर बि झझो आहे कमज़ोरीअ करे ऐं जेके एक्सटर्नल पैरासाइट आहिनि मच्छर थिया या ॿिया जेके जीत थिया उन्हनि जे करे कमज़ोरी जानवरनि में वधी वई आहे ऐं जीअं ई कमज़ोरी वधंदी आहे त जेका बीमारी आहे उहा जल्दी उनजे मथां असरअंदाज़ थींदी आहे। उनजे करे असांजो खातो लाइफ स्टॉक डिपार्टमेंट ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ जेके फोरम्स आहिनि गॾिजी करे कावशूं कनि पिया। जीअं हीअ कैंप आहे ईअं असांजो सॼी मटियारी में कैंप्स हलनि पियूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते त जीअं जेके मालवंद असांजा आहिनि जेको उनजो जानवर हिन वक़्तु बरसाति में मुतासिर थियल आहे असांजे डिपार्टमेंट जी इहा कोशिशि आहे त वधि खां वधि जेके असांजा मालवंद भाइर आहिनि उन्हनि खे जेको असां ख़िदमत करे सघूं ऐं उनजे जानवरनि खे बचाए सघूं मुख़्तलिफ़ बीमारियुनि मां। हिन वक़्तु बरसातुनि खां पोइ जेको HS आहे वॾनि जानवरनि में वधी वई आहे बरसाती पाणीअ जे करे घिम जे करे या ETV आहे उहा बि वधी वई आहे त असांजी डिपार्टमेंट कोशिशि करे पियो हिकु त रूटीन वाइज़ उहो ई कमु हलियो पिए पर जेको हींअर बरसाति जे करे आहे त असां मुख़्तलिफ़ कैंप्स कयूं आहिनि उनमें कुझु मोबाइल यूनिट्स आहिनि कैंप्स आहिनि ऐं पूरो डिपार्टमेंट गॾिजी सॼी कावश करे पियो त जीअं असांजो भाॻियो आहे उनखे वधि खां वधि फ़ाइदो मिली सघे। दावत इस्लामी जो हिकिड़ो शोबो आहे FGRF जंहिंजे तहत अलहमदिल्ला जेके ॿोल मुतासिरीन आहिनि उनमें जेके माण्हू आहिनि उन्हनि जी बि हेल्प कई वञे पई ऐं उन्हनि जा जेके जानवर आहिनि उन्हनि जी बि हेल्प कई वञे पई त असांजे जानवरनि जूं बीमारियूं या जो तइदादु लाइव स्टॉक डिपार्टमेंट जा जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी उहे पंहिंजे पाण ठाहींदा रिपोर्टूं बाक़ी असांजो उन्हनि सां इहो ई तावन आहे। असां हिननि खे कुझु डॉक्टर बि पंहिंजे तरफ़ां वॉलेंटरी हिननि खे ॾिना आहिनि जेके हिननि सां गॾिजी असांजी टीमुनि सां गॾु कमु वञनि था ऐं दवाउनि में बि कुझु उन्हनि लाइ कई वई आहे। ॿियो बि उन्हनि लाइ जेको शामियानो वग़ैरह लॻाइणो आहे उन्हनि में असां हिननि जी हेल्प कयूं था ताकी असां इन्हनि खे सहूलियत मुहैया थिए त इहे जीअं वधि खां वधि आवाम ताईं इहा भलाई जो कमु पहुची सघे। दावत इस्लामी FGRF अलहमदिल्ला पूरे पाकिस्तान में ख़ुसूसन सिंध में बलोचिस्तान में आवाम जे लाइ माण्हुनि खे खाधे पीते जूं शयूं राशन टेंट वग़ैरह ॾिए पई ऐं उन्हनि जे जानवरनि जे सिहत जे लाइ बि कोशिशि करे। क़ादिर पाकिस्तान त असां जेके हिते बीमारियूं थियूं न या तक़रीबन जेके असां जेके विचड़ंदड़ बीमारी थींदियूं हिकिड़े एंटेरोटॉक्सीमिया थींदी आहे जेके बरसातुनि जेके नवां गाह फुटा कचा जंहिंजे करे तीखे बीमारी फैलिजंदी आहे उन खां असां वैक्सीन कई आहे। तक़रीबन असां 70% माना उॾेलाल विलेज आहे शेरमन ठोड़ा आहे तव्हां पंहिंजो नौबतमरी आहे या इलाइक़ा असां माना ऐं अकेलो ॼणो आहियां हिते इन करे माना जेके ॻोठ मूं करे छॾिया आहिनि हिकिड़ो बहरुनि जो ॻोठ आहे पंहिंजो उॾेलाल विलेज आहे खोरखाणी आहिनि उस्मान खोसे ॻोठ आहे कात्यारनि अहिड़ा शेरमन ठोड़ा आहे इहे असां मुख़्तलिफ़ ॻोठनि बि माना वैक्सीन कई आहे। जेके वॾे माल में जेके गेटारी बीमारी फैलिजे थी उन खां वैक्सीन कई आहे बचाया टीका लॻायो आहे। पेट जे कीड़नि खां असां जेके दवाऊं ड्रेंचूं निर्ज़ान प्लस प्यारी आहे तक़रीबन जिते ज़रूरत आहे। ऐं जेको हींअर मच्छर जे करे जेको जानवर जो घणो नुक़सानु बरसाति जे करे थियो आहे मच्छर जे करे उन जे करे असां अवेयरमेंट खे चमड़ी वारियूं सुई जेके थियनि ॿियो इहो असां किथे किथे हणूं पिया माना जिते ज़रूरत आहे। ऐं हिते वधि खां वधि उहो हींअर जेको ज़रूरत आहे जंहिं शइ जी उहो हिकिड़ो मच्छरदानी आहे ऐं ॿियो स्प्रे जो ॻोठनि में करायो वञे त माना बहितर थींदो जंहिंमें माल जो ऐं माण्हुनि जो बचाव। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।